कुंजी भी आहे। सुखदेव भगवान जी कथा ॿुधो, उन्हनि जी ॾाढी सुंदर मधुर कथाऊं ईंदियूं। गोलोक में त ये राधा जी जे गोद में खेॾंदा त राधा जी के शुक, राधा जी इन्हनि जी गुरु गोलोक जे हिसाब सां। चओ जय श्री कृष्ण। हिते जनक महाराज जन खां उन्हनि ज्ञान वरितो आहे, जनक महाराज उन्हनि जा गुरु, तरी हिन जो नालो शुक पियो। इहे शुक जो रूप बि धारण करे चुका आहिनि। शुक यानी तोतो। नंढे में तव्हांखे कथा ॿुधायां, हिकु ॾींहुं भोले बाबा माता पार्वती खे कथा पिया ॿुधाइनि। पार्वती माता खे कथा पिया ॿुधाइनि। छो पिया ॿुधाइनि? छो जो हिकु बार नारद जी महाराज आया, माता पार्वती जो कन फूके आ। चओ जय श्री कृष्ण। माता पार्वती खे चवण लॻा तव्हां भोलेनाथ खे सुञाणो? रग रग सुञाणो। उन्हनि खे कीअं न सुञाणंदुमि? उन्हनि जा अलंकार हा हा, गंगाए सिर ते चंद्रमाए ऐं नागेंद्र हार आहे, नांगनि जा हार आहिनि। लेकिन हिकिड़ी ॿी शइ अम्मा, कहिड़ी? जेकी मुंडनि जी माला पातल आहे। हा ॾिठी आहे न उहा? ॾिठी त अथव, ख़बर अथव उहे कंहिंजा आहिनि? मस्तक जेके गले में धारण कंदा आहिनि। अरे न, उहो त पतो न आहे। बसि उहो ई मां पुछण आयुमि तव्हां। अच्छा मां वञा थो अम्मा। अरे अरे बीहो बीहो हिते, हाणे आग लॻाए काॾे था वञो? कंहिंजा आहिनि ॿुधायो, ॿुधायो न मूंखे। नारद जी। उहे कंहिंजा नरमुंड आहिनि जेके शिव जी पाईंदा आहिनि? न माता मां तो भोले बाबा खां पुछ। अच्छा मां वञा थो। नारायण नारायण। नारद जी महाराज चिनगारी लगाए हली आ। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। कल कथा पई हले भागवत महापुराण जी। असांजे चकर भाटा में पूज्या देवी कोई दीदी वृंदावन में जेके आयूं है न, पुष्पांजलि दीदी शायद नालो अथनि। उही कथा इहा ई ॿुधाइनि पियूं त नारद जी महाराज जाते झगड़ो थिए उते वेंदा आहिनि त झगड़ो शांत करे छॾींदा आहिनि। जाते वॾा वॾा लड़ाई झगड़ा हलनि उते नारद जी पहुची आहे त झगड़ो छा थियो? शांत। पर जाते झगड़ो न हलंदो हुजे उते नारद जी पहुची आहे त झगड़ो शुरू कराए ईंदा आहिनि पक। चओ जय श्री कृष्ण। पर ॾिसो हिनखे अन्यथा न वठो, उन झगड़े में कोई ज्ञान निकिरंदो आहे। माण्हू त ईअं चवंदा आहिनि नारद जी झगड़ा कराइण वारा। न न न, हमेशह असली शइ सचाईअ ते पहुचंदा कयो। नारद जी महाराज जाते बाहि लॻाए ईंदा आहिनि, झगड़ो थींदो आहे, पोइ उन मां ई अमृत निकिरंदो आहे, उन मां ई कोई ज्ञान निकिरंदो आहे। हाणे पार्वती माता वटि त सत्संग ॿुधाए हली आहे नारद जी महाराज। इहा कथा असां पूजा देवी जी को टीवीअ में वेही करे ॿुधीसीं। उते हिंदीअ में कथा हली रही अथव। हिंदी भाषी भी भाई बहन आप लाभ ले सकते हैं। झूलेलाल मंदिर में दोपहर को 3 से 6 श्रीमद् भागवत कथा का अमृत बरस रहा है। सिंधी भावर भेनर भी जंहिंखे समय कढी था सघो, वरी ॾाढी बलहारी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ज़रूरु श्रवण कयो हा न, जेतिरी वधीक कथा कीर्तन हुजे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पार्वती माता वटि शिव जी अचण लॻा, विच में नारद जी महाराज मिलिया। नारायण नारायण। प्रणाम करे नारद जी हली आ त भोलेनाथ पुछो नारद जी बस हाणे हलूं था बाबा? नारद जी हली आ। पार्वती माता गुस्से में चुप वेठी आ। अरे देवी छा थियो? चई वियो तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। अच्छा समझी आ त चई नारद जी तो वटि आया आशा? चुप पार्वती माता। अरे देवी ॿुधाए न नारद जी। हा आया हा थी आ। अच्छा समझी आ त बस हिते चिनगारी लगी चुकी आहे। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। असांजा भावर चवंदा आहिनि भैया जेके नवां नवां शादी करे वेठा आहिनि उन्हनि खे बि धीरे धीरे अनुभव अची वेंदो आहे या जंहिंजी थियण वारी आहे। तव्हां खिलो छो था? मां कुझु चयो छा? कंहिंजो नालो खयो छा? भाई उन्हनि जे लाइ बि अनुभव जी ज्ञान जी ॻाल्हि आहे। हे त हे धूप छांव थींदी रहंदी आहे न, इहे ढोल नगाड़ा हलंदा रहंदा आहिनि हा न भाई। त चवंदा आहिनि भाई जेॾी महिल धर्म पत्नी चई छॾे ॿुधो पति वे रोटी खाइण बढ़िया, दाल चांवर बटालनि जी कचरियूं पकड़ो तरियल हेॾो बढ़िया चिप्स पई आहे, पापड़ पिया आहिनि, भोजन जी थाली पई आहे, ऐं धर्म पत्नी चए रोटी खाई 5 मिंट अचो ॻाल्हाइणो आहे तव्हां सां। रोटी छा थी वेंदी? जहर छो थींदी? बाबा ईअं छो था चऊं? कहर न कयो। रोटी हलंदी कोन। चओ हरे राम।
यानी पति वीचारो केड़ो भी पेटू हुजे, एक गिरोह भी घट न करे सके, धर्म पत्नी बस ये वचन चई वने, पति जी डाइटिंग शुरू। यानी रोटी तो उहा ईअं थी वेंदी, उते ॼण ये चांवर लोह जा ठहियल, बटालनि जी कचरियूं ॼण सीमेंट सां ठहियल आहिनि, फुल्का ॼण टीन जे पतरीअ सां ठहियल आहिनि। चओ हरे राम। पोइ वीचारो रोटी त पाण ई पेट हल्को थी वेंदो उनजो, रोटी हलंदुसि ई कोन, चवंदो खावां कि फ़ैसिलो थिए त पोइ खावां, या गिराई खाई वञा त बल अचे, हाँ, या पहिरियों ई वञी डिस्कस करे अचां अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे छा आहे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त भाई हाणे इहो त हाणे सामनो करणो पवंदो आहे। त शिव भगवान आया, पार्वती माता को पूछूं नारद जी आया? हाँ आया, समझी आ, नारद जी महाराज की जय हो। हाँ देवी छा थियो? तव्हां मूंखे ॿुधायो न आहे, अॼु तक मां तव्हां खां पुछियो बि न आहे, लेकिन तव्हां अॼु ॿुधायो तव्हांजे गले में नरमुंडनि जी माला काथूं आई? कंहिंजी मालाऊं पाईंदा आहियो? देवी इहो सवाल न पुछियो, छॾे छॾ, न न मूंखे ॿुधाइणो पवंदो इहा माला काथूं आई। अरे देवी छॾ न, न न प्रभु मूंखे कृपा कयो, मां पेरे थी पवां, चरण वंदना थी कयां, विनम्रता सां कृपा कयो, मूंखे ॿुधायो, मुंहिंजे मन में ॾाढी जिज्ञासा आहे। अच्छा देवी ख़बर अथई, ये जेके भी मस्तक आहिनि मां जंहिंसां प्रेम कंदो आहियां उन जा आहिनि। अच्छा ये कंहिंसां प्रेम कंदा आहियो? कहिड़ा भक्त आहिनि तव्हांजा? हिकु ई भक्त आहे, भक्त न आहे, भक्त आहे। केरु? तूं ई आहे। मतिलब कि हर जन्म में जॾहिं तूं शरीर जो त्याग कंदी आहे त तुंहिंजो मस्तक मां अलंकार ठाहे करे गले में पाए छॾींदो। मतलब कि हे जेके भी नर मुंड आहिनि तुंहिंजा ई ऐं तव्हां जी मां त अमर आहियां। अरे वाह, असां बार बार जन्म वठी अचूं, हाँ, ऐं तव्हां हिकु ई शरीर में बढ़िया अजर अमर अविनाशी जी, त अमर त थी वियो आहियां न मां, त कीअं थिया आहियो? जी भगवान जी कथा ॿुधी करे। बोलो वृंदावन बिहारी लाल की, सियावर रामचंद्र की। ये भागवत कथा, अमर कथा ॿुधी करे, ये राम जी कथा रामायण, इहा चई करे ॿुधी करे मां अमर थी वियो आहियां। हाणे हिन शरीर जी मृत्यु न थींदी आहे। नेण भरिजी आया, चरणनि ते किरी पई, स्वामी मूंखे बि कथा ॿुधायो। देवी कथा त ॿुधायां, पर तूं छा श्रद्धा सां ॿुधंदीअ, निष्ठा सां? जंहिं भाव सां मां कथा चवंदुमि उन भाव सां तूं कथा ॿुधंदीअ? हा प्रभु मां छो न ॿुधंदुमि, ज़रूरु ॿुधंदुमि। ठीकु आहे, उथ त मां तोखे कथा ॿुधायां। गुफ़ा में वठी आ, पहाड़ जी गुफ़ा में। ए प्रभु गुफ़ा में छो था वठी हलो, मतां ॿियो कोई न ॿुधी वठे। कथा जो महत्व ॾिसो, अयोग्य माण्हू न ॿुधे कथा। उन युग में अहिड़ो महत्व, हिन महिल हथ पेर जोड़े सॾु करणा था पवनि त माण्हू चवनि था ॾिसूं था, विच में ईंदासीं, असां सत्य खां पोइ ईंदासीं। चओ जय श्री कृष्ण। शिव भगवान माता पार्वती खे कथा ॿुधाई, और कथा ॿुधंदे ॿुधंदे पार्वती माता खे निंड अची वई। हरे राम। ये समझो असांजे लाइ भगवान लीला करे सम्झाईंदा आहिनि, न त पार्वती माता खे निंड ईंदी? मतां समझो त पार्वती माता खे निंड अची वई त असांखे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, असां त विहाणो ई गॾु खणी ईंदासीं। उहे बि घर में निंड अचे कोन थी, दवाऊं वठण लाइ हिते बढ़िया ईंदी आहे। तव्हां कथा कंदा आहियो, ईअं लॻंदो आहे तव्हां कंदा रहो, मां सुम्हंदो रहां। ये न सोचजो, जगत जननी ब्रह्म विद्या आहे पार्वती माता, ब्रह्म विद्या खुद आहे, तो उनखे निंड ईंदी? असांखे सेखारण जे लाइ पार्वती माता खे निंड अची वई। ऐं पार्वती माता हुंकार पई भरे, राम जी आया, जी भगवान। श्री कृष्ण भगवान गिरिराज खयो, वाह प्रभु वाह, जी प्रभु, हा प्रभु, जी भगवान। ये चवंदे चवंदे पार्वती माता खे निंड अची वई। ऐं उते वेठा मथे शुक तोता वेठा। वो तोतो भी कोई मामूली न हूंदो जेको गौरी शंकर भगवान वटि वेठो हूंदो, ये शुकदेव भगवान। ॾिठऊं पार्वती माता खे निंड अची वई आहे। हाणे अगरि माता पार्वती हुंकार न भरींदी त कथा रुकिजी वेंदी। ॿियो पार्वती माता ते प्रभु नाराज़ थी वेंदा। ऐं उहा अलॻि ॻाल्हि, ऐं मां जेकी कथा ॿुधी रहियो आहियां मां बि वंचित थी वेंदुमि। त तोता त मनुष्य जी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। पार्वती माता जी आवाज़ ठाहे करे हाणे शुकदेव भगवान शुक जे रूप में चवण लॻा, अच्छा भोलेनाथ, हा प्रभु, वाह वाह प्रभु, जी भगवान, हा भगवान, हा महादेव। वो जो ईअं वरंदी जन शुक रूप में, त
त भगवान कथा कंदा विया भगवान खे पतो ही न पियो ये अची वियो। बोलो सुखदेव भगवान। हिकिड़ो प्रतीक है न कि सुखदेव भगवान पहिरियों सुख जे रूप में हा ऐं उन्हनि कथा जो अमृत पीतो तॾहिं त जनम वठी करे हली आहे वन में भक्ति करण। अहिड़ा अमल आत्मा समाधि लॻायूं त 10,000 साल कीअं गुज़री विया पतो ई न पियो भगवान जे प्रेम में। 10,000 साल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सुखदेव भगवान हुंकार कंदा रहा, जी जी चवंदा रहा। अॼु इन महिल कथा खे विश्राम थियो त पोइ शिव भगवान जी कथा करण जी ॾिसो लगन ॾिसो। पार्वती माता त्रिभुवन सुंदरी माता साम्हूं वेठी आहे। अब पूरी कथा में उन्हनि खे निहारियो न आहे शिव भगवान। अहिड़ो कथा में लीन कि ॿुधे थी, हा त चए थी, जी चए थी, यानी हिकु नज़र उनखे ॾिठो न आहे पार्वती माता खे। पूरी कथा करे छॾी। कथा कोई 2-3 कलाकनि वारी थोड़ी, अलाए घणा ॾींहं महीना हली हूंदी कथा। हाणे जो ॾिसनि, अरे ये पार्वती तो निंड थी करे, इनखे निंड अची वई आहे देवीअ खे। त जी जी हा प्रभु महादेव भोलेनाथ। उहो केरु चवणु लॻो, पार्वती सुखदेव महाराज जे मुख मां निकिरी वियो, जी प्रभु हा जो निहारन भोलेनाथ। अच्छा हिन मुंहिंजी कथा ॿुधी आहे, फोकट में कथा श्रवण करे वरिती। खयूं त्रिशूल भोलेनाथ भंडारी। ऐं सुखदेव महाराज पंख लगाए करे उॾामी अॻिते वञी उॾामी करे ॾिठूं भगवान वेदव्यास महाराज जन जो निवास। माता सत्यवती उन्हनि जी धर्म पत्नी वेठी। ओ थोरो सो मुख खोलियो, जमाई वरितऊं, नंढो रूप धारण करे सुखदेव भगवान उन्हनि जे उदर में हलियो। शिव भगवान ॾिठो त कमाल आहे, त शुक नंढो रूप धारण करे माता जे पेट में हली वियो और त्रिशूल खणी अची करे पहुता वेदव्यास भगवान जे साम्हूं। वेदव्यास महाराज खे चवण लॻा, ॾाढो आवेश में वेदव्यास भगवान पुछियो, बोले बाबा तव्हां ॾाढो तव्हां बेचैन था नज़र अचो, छा आहे भला? तव्हां कुझु गुस्से में था नज़र अचो, इहो छा आहे? कहिड़ी चिंता आहे तव्हांखे, छा थियो? शिव भगवान चवनि था, व्यास जी हमारा खजाना चोरी हो गया, असांजो खजानो चोरी थियो आहे। जोर जोर सां खिलण लॻा भगवान वेदव्यास महाराज। तव्हांजो खजानो आहे छा तव्हां वटि? कपिड़ा तक त आहिनि कोन, नांग कोई चोरी करे वेंदो, कंहिंजी मौत आई आहे, नांग लाइ तव्हांजा खणी वेंदो? हा कि नरमुंड खणी वेंदो तव्हांजा? आहे प्रभु छो था मजाक कयो? तव्हां वटि कहिड़ो खजानो? हा नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मा गिरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। तव्हां त दिगंबर आहियो, बस हिकिड़ी धोती पातल आहे, तव्हांखे ॿियो कहिड़ो खजानो आहे? न मकान, न दुकान, न संपत्ति, न कोई जमीन जायदाद, कोई धन दौलत, सोना चांदी, कुझु बि त कोन्हे तव्हां वटि। कहिड़ो खजानो? कि इन खां वॾो खजानो जंहिंजे साम्हूं इहे कुझु बि कोन्हनि, ये धूल जे बराबर भी कोन्हनि, उहो खजानो मुंहिंजे प्रभुअ जे कथा जो खजानो शुक चोराए आयो आहे। तव्हांजे धर्म पत्नी जे अंदरि हली वियो, उनखे मां न छॾींदुमि। कि प्रभु क्षमा कयो, आख़िर त भगवत कथा जो अमृत पीतो आहे, न उहो चोरी करे पियो आहे, मां उनखे न छॾींदुमि बिना ॿुधाए करे। मां पोइ सम्झा पार्वती कथा थी ॿुधे त जी प्रभु हा भोलेनाथ पूरी कथा खणी हली वियो। मां न छॾींदोमांसि, निकिरे त्रिशूल खणी बीठा। वेदव्यास महाराजन खिलण लॻा, जोर जोर सां। खिलो छो था? शिवजी था चवनि। वेदव्यास जी चवण लॻा, सच में मां ॿुधो कि तव्हां भोलेनाथ आहियो, अॼु अखियुनि सां ॾिसी वरितो, तव्हां सच में भोलेनाथ आहियो, भोले बाबा आहियो, ॾाढा सीधा आहियो। तॾहिं त तव्हां सां श्री कृष्ण प्रेम कंदा आहिनि, राम जी प्रेम कंदा आहिनि। छो? चई बाबा जी तव्हांजी कथा कहिड़ी आहे? चई अमर मोक्ष फल ॾियण वारी आहे। त जंहिं तव्हांजी कथा ॿुधी वरिती उहो त अमर थी, उनखे मारे केरु सघंदो? तव्हांजे ई श्रीमुख मां जंहिं भगवत कथा ॿुधी अमर करण वारी, पोइ उनखे केरु मारींदो? तव्हां मारींदो उनखे? भगवान त्रिशूल कयो। अरे वाकई तो ख्याल ही ना आयो, ये तो अमर थियो कथा ॿुधी करे। आशीर्वाद ॾेई करे भोले बाबा वापसि हली विया। लेकिन सुखदेव महाराज निकिरनि ई कोन। साल गुज़री वियो। अरे पुट ॿाहिरि अच, माता चए थी 2 साल थी विया।
8 साल 10 साल 11 साल 12 साल वेदव्यास महाराज चयो त तू त संत आहे, पंहिंजे माता खे तकलीफ़ छो थो ॾे। इन करे पिताजी की अगर मां ॿाहिरि आयुमि त भगवान जी माया पकड़े वठंदी। तॾहिं वेदव्यास महाराज चयो न पुट, तोखे शिव जी वरदान ॾिनो आहे, श्री कृष्ण जो तोखे वरदान आहे, बस तूं ॿाहिरि अच, माया तोखे छा पकड़ींदी, जेके तुंहिंजी कथा ॿुधंदा उन्हनि जी बि माया ख़तम थी वेंदी। तॾहिं सुखदेव महाराज 12 साल पोइ उन्हनि माता सत्यवतीअ खां प्रकट थी करे जन्म वठी करे वन में भक्ति करण हलिया। बोलो सुखदेव जी महाराज की। इन करे चवंदा आहिनि भाई सेवा सुमरन ही इनकी पूंजी है, सारे खुशियों की इनको कुंजी है। असली संपत्ति भगवान जो नाम, प्रभु जी भक्ति। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ